ऐं हाणे अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं जहिड़ा अहसास सर्द मुद जे सफ़र ॾांहुं वधंदड़ वक़्त जा उहे पेर जिन में पुराण जे पटनि ऐं पोठनि ते लहंदड़ चांडोकीअ जहिड़ा अहसास समायल आहिनि। माज़ीअ जे आईने में कजलाती अखियुनि जे ओलड़नि ऐं रूह नगर जे रोलड़नि जहिड़ा मौज़ू टंडे अलायार जे महबूब पटनि जे सघारे लेखक ऐं शाइर सिपाही ग़ुलाम मोहम्मद थेबे जो लिखियलु हिकु अदबी ख़त ग़ुलाम मोहम्मद थेबो अॼु भिटाई जे सुरनि ऐं सरनि जी ख़ुशबू वठंदे लिखे थो। सर निसरिया पांध उतर लॻा आवपरी मूं तो कारण कांध सैं सुखाऊं कयूं। बशीर भाउ सिंध जी सींध तां सिरकी वेंदड़ अॼोके सिज जी विची मेल ॻोठ भरिसां वहंदड़ वाटर कप ते सिंधू दरिया जो पाक पाणी बुक भरे पीअण खां पोइ जीअण जा जतन कंदड़ मूं माण्हू खे तुंहिंजे अदबी बज़म में कुंवारनि नेणनि जे ख़्वाबनि जहिड़ो ख़त लिखण जो ख़्यालु जागी पियो ऐं सोचुनि जे साणे मथां सारूणियुनि जा सिज कुझु हीअं उभरी लथा। ऐं हा बशीर मुसाफ़िर पखियुनि जा पंहिंजे अखियुनि खां घणो दूर उॾामी वियल उन्हनि ॾींहंनि खे सारींदे न रुॻो दिलि जे उदासियुनि ऐं अखियुनि जे लुड़कनि जी आजियां करणी पई आहे पर हर हिकु मौज़ूअ ते रची लिखण जो शौक़ु बि जाॻियो आहे। हर हिकु मौज़ू हार बणाए हुनखे पंहिंजो यार बणाए वाटर कप ते विचीअ वेले यादि छॾियो अॼु मन खे भेले सारूं जे सुप में ढोलिया यादुनि जा था चांवर छंडजनि कंहिंसां दिलि जा हाल ई वढजनि कंहिंखे मन जा सूर सुनायूं आओ त गॾिजी गीत को ॻायूं पंहिंजे माज़ीअ खे वरजायूं। हा बशीर उहो महबूब माज़ी जंहिंमें थधी लसी पी घाटे निम जी छांव में निंड कंदड़ माण्हू एसी ऐं नान एसी वारे तस्वर खां घणो परे हूंदा हुआ। रंगीन गिलासनि जे बजाए अक पुड़नि में सिंधूअ जो पाणी पीअंदे सुकून मिलंदो हो। सांधारियुनि ऐं मटनि जो थधो पाणी हर माग में साग जी ख़ुशबू कचनि घरनि जूं थधियूं छाऊं उजरी दिलि ऐं मेरनि लिबासनि में घुमंदड़ बाहिमत ऐं ज़िंदह ज़मीर इंसाननि जी उजराइप अखियुनि खे अखियुनि में ओते घरनि सां गॾु दिलि खणी वञण वारियूं अदाऊं हुरमुच भरींदे हथ आङिरियुनि में पियल सुई जे पाखे जा निशान चूड़ा ऐं चोटा धोंदे दिलि ॾियण जी दावा कंदे कंहिं ढोले लाइ झुंगारियल गीतनि जी ख़ुशबू सभु रुॻो माज़ीअ जो हिकु हसीन तसवर अणपूरो ख़्वाबु ऐं गुज़री वियल वक़्त जो हसीन अक्स बणिजी वियो आहे जेको डंडुनि किनारे कुठल पखियुनि जी फतकार जियां दिलनि खे घणी देरि ताईं तड़पाए थो। कांग जो कहो ॿुधी सजण जी सारण वारो एतबार बि हिन जदीद दौर टोड़े छॾियो छो त प्रीअ सारियो ऐं टाइम मिलियसि त पाण ई मिसकाल ॾींदो। काठनि सां अॼियल मनह मथां मिठियूं मानियूं खाईंदड़ कांग बि माशूकनि हथ में मोबाइल ॾिसी ॿारनि जे हथनि मां टुकर फुरे जल्दी निकिरण जी कयो वञनि। सीरत जे हुसन ऐं सचाइनि खे विसारे आऊं ईंदुसि त ॾींदे छा तूं ईंदे त मूं लाइ छा आणींदे फुरपट वारे हिन फसादी आरज़ी प्यार लोभ ऐं लालच जा ॿिज छटे सचाइनि जे साणे खे हिर्स ऐं हवस जो ॿेलो बणाए छॾियो आहे जिते कुल्फ़तुनि जे कंडनि मथां सफ़र कंदे प्यार जा पेर रत थी वञनि था। दुनिया जिदत जूं चाढ़ियूं चढ़ंदे एतिरो त अॻिते वधी वई आहे जो चंड ते प्लाट ख़रीद कंदड़ ज़हन पाण खे ख़ुशकिस्मत भले ई सम्झनि पर ख़ुशनसीब त पाण आहियूं बशीर भाउ जिन नार जे नेणनि मां निकिरंदड़ पाणीअ में पेर छाछोलिया ऐं हलर मथां कंडीअ जा डिंगर हलाया। पाण उहे ख़ुशनसीब माण्हू आहियूं जिन पाञारियूं हर कुल्हनि ते खया त वरी गाह सां भरियल ढगे गाॾियुनि जा पायलट बि थियासीं। पाण उहे ख़ुशनसीब माण्हू आहियूं बशीर जिन गरम सीरे मां गुड़ जा ॻंढा ठाहिया ऐं पीहनि ते बि ॿाझर मथां ॿोरियूं उॾारियूं। पाण उहे ख़ुशनसीब माण्हू आहियूं बशीर जिन बतीअ जो गासलेट वठण लाइ दुधड़ियल रस्तनि जा पंध कया ऐं झंड जो आवाज़ कननि जे कोट में हमेशह लाइ क़ैद करे छॾियो। ऐं पाण उहे ख़ुशनसीब इंसान आहियूं बशीर जिन टांगे जी टुक टुक वारो उरूज अखियुनि सां ॾिठो ऐं रुपए वारा नोट घोटनि मथां घोरे छॾिया। ऐं पाण उहे ख़ुशनसीब माण्हू आहियूं बशीर जिन जे हथनि मां पटी मेटण वारी ख़ुशबू नाहे वई ऐं स्कूल में मोकल वारी घंटी वॼाइण एहसासु सम्झंदा हुआसीं। ऐं पाण उहे ख़ुशनसीब माण्हू आहियूं बशीर जेके ज़कोटे नस्तूर जिन वारे ड्रामे जो हफ़्तो इंतज़ारु कंदा हुआसीं ऐं शबनम ऐं नदीम जे अणपूरी मोहबत वारी फिल्म ते लुड़क लाड़े छॾिया। इहे सभु यादगिरियूं मज़दूर जे हथनि ते लिफुनि निशान जियां रहिजी वियूं आहिनि। नई टही खे 4G मां फ़ुर्सत मिले त सकाफ़त सां इश्क अता चानियूं जे ओताक ते ॾिसी अचनि। रूह मुंहिंजो भला कीअं आरामी रहे इश्क तुंहिंजे अखियुनि मां उॾामी वियो प्यार पंहिंजे जो वक़्त खां बरियो थिए ॾियो फूक धारी सां हिकदमि उझामी वियो ख़्वाब जंहिंथे आज़ादी जा तोहफ़ा ॾिना सो शहर में खपाए ग़ुलामी वियो चई सदा सुख तुंहिंजा नौकर रहनि कुझु ख़्वाहिशुनि जो सो थी सलामी वियो।
वणनि जे कचिड़े ॿूर मां पुटंदड़ मुखड़ियुनि खे साड़ींदड़ आरड़ जे लुकुनि वारी मुंद में तुंहिंजे ज़ुल्फ़नि जी छां थर जे कंहिं खूह भरिसां घाटो वण लॻंदी अथमि। तुंहिंजे हथनि जी गरमाइश खां पोइ कंहिं बि सैनिटाइज़र जी ज़रूरत नाहे पवंदी। तुंहिंजो जुदा थियण मूं लाइ किरोना जेतिरो भयानक थी पियो, तुंहिंजो ख़्वाबनि में अचणु मूं लाइ वेंटिलेटर वांगुरु आहे। हयाती जी हड़ूटी में बसि तुंहिंजे टहिकनि जा कुझु भितर ई बाक़ी बचा आहिनि, जेके आउं वक़्त जे बबर में हणी ॿेर ॻोल्हे रहियो आहियां। ऐं हा बशीर, थर खां लिखंदड़ मिटी जो माण्हू, लॻे थो त मिटी जो महिमान बणिजी वियो, त जुड़ियल कल्होड़े बि कलम रुगो चेक सही करण लाइ रखियो आहे। राजा रुस्तम पालारी लिखणु छॾे पढ़ण खे परे खां आयल महिमान जेतिरो वक़्तु ॾेई रहियो आहे। ऐं सिकंदर जान सिंधी बि कलम रुगो हारियुनि जे हिसाब लाइ संभाले रखियो आहे। पर तुंहिंजो आवाज़ु अॼु बि सुहागण सां सिंदूर वांगुरु निभाईंदो अचे। ऐं हिन आवाज़ जे रस्ते ऐं सिंध जे सभिनी अदब आशिक़नि खे कलम खणी लिखण जी नीढ ॾियां थो। किरोना सबबु जिते सिंध जा सकाफ़ती रंग ख़िज़ां रुत जहिड़ा थी पिया आहिनि, उते पाण अदबी ख़तनि वारो मेलो वरी मचायूं। उमेदु आहे त ॾात जे हिन काज में भा बशीर सुठी आजियां ऐं ॿुधंदड़ आसाइता थींदा। मुबारक अव्हां खे इहे महिल मारियूं असीं झूपनि में खिलंदा जीअंदा अचूं पिया। ज़मानो भले पियो पीए आब ज़मज़म, असीं खीर सिंधू जो पीअंदा अचूं पिया। ऐं उहो ई सिंध सिंधू ऐं तुंहिंजे आवाज़ जो आशिक़ मीरपुर जे मागनि मथां बचियल बहारूं घारींदड़ सिपाही ग़ुलाम अहमद थेबो।